अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जैकब न्यूज़ के प्रोग्राम ख़बरें हकीकत में आऊँ आहियां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, कोविड-19 की सूरत हाल बाद सिंध हुकूमत जेके SOPs जारी कया, लॉकडाउन थियो, लॉकडाउन बाद माण्हू घरनि में वेठा, उन खां पोइ जेके सूरत हालूं पैदा थियूं, इलाही सारियूं ख़बरूं असांजे साम्हूं गर्दिश कनि पियूं। उन्हनि ख़बरुनि जी हक़ीक़त ॼाणण जे लाइ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जैकबाद शहरियता जे जनरल सेक्रेटरी जमियत उलमा इस्लाम जे ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी के दावत में आहे। साईं भले का था कयूं तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में। अॼु असां डॉक्टर साहब खां इन्हनि सभिनी इशूज़ जी ख़बरुनि खे डिस्कस कंदासीं ऐं हक़ीक़त ॼाणण जी कोशिशि कंदासीं। डॉक्टर साहब, सिंध हुकूमत जेके SOPs जारी कया लॉकडाउन जा, उन मुतालिक़ तव्हां मुतमिन आहियो त माण्हू हितां जा उन ते अमल कनि पिया? हक़ीक़त इहा आहे त हे जेकी आलमी वबा आहे कोरोना जी, उन जो वाहिद हल आहे लॉकडाउन। पर जे अवाम खे जेको अमल करणु घुरिजे, अवाम उन ते अमल नथी करे। आहे ई हक़ीक़त आहे त इन में सोशल डिस्टेंसिंग आहे, इहो तमामु लाज़मी आहे। हैंड वॉशिंग तमामु लाज़मी आहे। लॉकडाउन सां ई इहा वबा ख़तमु थी सघे थी, जेकी पूरी दुनिया में जिन मुल्कनि में ख़तमु थी आहे, उते लॉकडाउन सां ई शहर मुकमिल बंदि थियण सां ई, माण्हुनि जे घरनि में रहण सां ई जेको आहे इहा कोरोना वायरस उते हिन वक़्तु जेकी आहे ख़तमु थी वई आहे। पर असां ॾिसूं था त सिंध हुकूमत जेको सुठो क़दम खयो आहे तमामु पूरे मुल्क में, उहो साराह जोॻो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त जेको अमल थियणु घुरिजे उन जे हितां जी अवाम में शायदि अहसासु न आहे, अहसासु थियणु घुरिजे ऐं उन ते अमल करणु घुरिजे। इन हुकूमत जी जेका SOP आहे, असां माण्हुनि खे आगाही ॾेई सघिया आहियूं, सम्झो था तव्हां एज़ अ डॉक्टर माण्हुनि खे उन शइ जी आगाही असां मतिलबु न पहुचाए सघिया आहियूं, या उनखे पहुचाइण में केतिरो कामयाबु विया आहियूं? मां सम्झां थो त अॼुकल्ह हर को माण्हू सम्झे थो। एॾी मीडिया तेज़ थी वई आहे जो हर को माण्हू मीडिया ते हर कंहिं जूं नज़रूं आहिनि, ऐं हर को महसूसु करे थो त समाजी फ़ासिले सां ई बचाव आहे, शहर बंदि करण सां ई बचाव आहे, सोशल डिस्टेंसिंग सां ई बचाव आहे, हैंड वॉशिंग सां ई बचाव आहे। हर माण्हू खे मुकमिल तौर ते मालूमात आहे, पर सम्झ में नथो अचे त असांखे अहसासु न आहे। अवाम खे अहसासु हुजणु घुरिजे त वाक़ई हेॾी सारी वॾी वबा आहे जंहिंजे बचाव जे लाइ जेके गवर्नमेंट या डॉक्टर्स डायरेक्शन ॾियनि था उन्हनि ते इम्प्लीमेंट थियणु घुरिजे, मुकमिल अमल थियणु घुरिजे, पर अवाम उन ते अमल नथी करे। अच्छा, अवाम अमल नथी करे, उन जे लाइ अवामी नुमाइंदनि जो बि त किरदारु हिकिड़ो तमामु ज़रूरी बि हूंदो आहे। सम्झो था त हितां जा अवामी नुमाइंदा जेके चूंडियल आहिनि या जेके अॻूणा जेके अॻुवान आहिनि असांजा MPs MNAs, उन्हनि जो रोल जेको आहे त पंहिंजे हिसाब सां सम्झो था त उन्हनि बहितर अदा कयो आहे, या उन्हनि खे वधीक बहितर अदा करण जी ज़रूरत अञा बि आहे? हक़ीक़त इहा आहे त अवाम खे वधीक इन डायरेक्शन से इम्प्लीमेंट करण जे लाइ जेको अवामी नुमाइंदनि खे या चूंडियल नुमाइंदनि खे किरदारु अदा करणु घुरिजे, उहो किरदारु न अदा कयो आहे। उन खे बाक़ाइदे अवाम में वञणु घुरिजे, अवाम खे अहसासु ॾियणु घुरिजे। जीअं चूंडियल नुमाइंदा जिन वोट वठी कामयाबु थिया आहिनि या जिन वोट वरिता आहिनि, अवाम ॾे जेकॾहिं बाक़ाइदे अहसासु पैदा कनि, अवाम ॾे वधीक वञनि, त मुंहिंजे ख़्याल में वधीक बहितरु थींदो। डॉक्टर साहिबु, हिकिड़ो महसूसु थो थिए अॼुकल्ह असां जंहिं बि सियासी अॻुवान सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे इन हालात ते ॻाल्हाइनि था, उनखां पोइ माना इहो बि चवनि था त हीअ वक़्तु सियासत करण जो न आहे, पर उन जी एक्टिविटीज़ मां, उन्हनि जी जेको आहे त बयाननि मां महसूसु त साॻियो ई थिए थो त सियासत पई थिए। सम्झो था त सियासत पई थिए या ख़िदमत पई थिए? न, हक़ीक़त इहा आहे त मुख़्तलिफ़ पार्टियूं सियासत कनि थियूं। मुल्की सतह ते ॾिसो या सूबाई सतह ते ॾिसो या असांजी डिस्ट्रिक्ट सतह ते ॾिसो त मुख़्तलिफ़ वॾियूं पार्टियूं जेके आहिनि पाण में हिक ॿिए सां कंट्राडिक्टिव बयान ॾियनि था पिया, पाण में इख़्तिलाफ़ पैदा कनि था, उन मां सियासत महसूसु थिए थी, सियासत कनि था ॼण त। तंहिंजे करे हिन वक़्त में हक़ीक़त में सियासत न हुजणु घुरिजे। इन आलमी वबा आहे, इन खे बचाव जे लाइ वधि में वधि किरदारु अदा करणु घुरिजे। अवाम बेनिफिशरी थियो आहे इन दौरान, सम्झो था? अवाम त हक़ीक़त अज़ाब में मुब्तला आहे, अवाम तकलीफ़ुनि में, अवाम खे कहिड़ी बेनिफिशरी, अवाम खे त को फ़ाइदो कोन पहुतो आहे। अवाम त अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे थी। मां सम्झां थो त जेकॾहिं अवाम खे कुझु न ॾिनो वियो, अवाम जे लाइ वाहर न कई वई, त ईअं न थिए त माण्हू रोडनि ते अची करे वधीक नुक़सानु कनि। इन जे बचाव जे लाइ जीअं वुहान में शुरूआति थी, चीन ईअं कयो हो त चीन माण्हुनि खे पंहिंजनि घरनि में जेको आहे खाधो पीतो हर शइ जो मुकमिल सामान बाक़ाइदे पहुचाए पियो। उते टीमा मुक़ररूं बाक़ाइदे सोशल डिस्टेंसिंग करे, एतिरे क़दुरु जो
हिकु महीनो बाद में जॾहिं वुहान में ख़तमु थी वई आहे वबा, उन वबा ख़तमु थियण खां बाद बि घरनि में रहायो वियो ऐं घरनि में बाक़ाइदे उन्हनि खे राशन पहुचायो वियो, खाध पीते जो पीअण जो सामान ॾिनो वियो, पर हिते आवाम खे हिन वक़्तु ताईं को फ़ाइदो। डॉक्टर साहब, हाणे उन्हनि जो चवणु इहो आहे, हितां जे असांजे चूंडियल नुमाइंदा हुजनि या हुकूमत जा माण्हू हुजनि, उन्हनि जो चवणु इहो आहे त चाइना हिकिड़ो माना हिकिड़ी मज़बूत मैशियत हुयो, हिन वक़्तु असांजी हुकूमतूं असांजी मैशियत एतिरी का सघवारी कोन्हे जो असां हर माण्हू खे रिलीफ ॾेई सघूं, पर सम्झो था त हिन वक़्तु जेको सूरत हाल आहे इन में हर पार्टी हर जमायत हिसो वठे थी। हाणे माण्हुनि खे रिलीफ ॾियण में माण्हुनि खे घर ताईं जमीयत उलमा इस्लाम जो छा किरदारु आहे? सही हक़ीक़त इहा आहे त मां त डिमांड बि काफ़ी दफ़ा कई आहे त पाकिस्तान खे अलाह ताला सभु कुझु ॾिनो आहे। हिन वक़्तु जेके तरक़ियाती MNA-MPA फंड आहिनि न, तरक़ियाती फंड हिन में इस्तेमालु कनि, अवाम खे ॾियनि, किरोड़े अरबे रुपया आहिनि। मां सम्झां थो जेकॾहिं इहे तरक़ियाती कमनि जा कम जेके MNA-MPA जा आहिनि जेके इहे ॾियनि त मां सम्झां थो को माण्हू बुख असांजो नथो मरी सघे, को अहिड़ो माण्हू नथो रहे हिकु वक़्त ते हुनखे मानी न मिले। इन में कोई शक न आहे त समूरनि पार्टियुनि खे किरदारु अदा करणु घुरिजे। क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान ऐं क़ाइद सिंध अल्लामा राशिद मोहम्मद सूमर जे हुकुम ते पूरे पाकिस्तान में असां रिलीफ ॾिनो आहे। ज़िले जैकबाबाद में पंहिंजी मदद पाण तहत पाण ॻोठनि में वञी करे, पाण तालुकनि में वञी करे, पाण में जेके जमात जा असांजा दोस्त आहिनि, कंहिंखो 1000, कंहिंखो 2000, कंहिंखो 5000, कंहिंखो 10,000 वठी करे हिन वक़्तु ताईं 1400 माण्हुनि में राशन असां पहुचाए चुका आहियूं ऐं रोक रक़म बि ॾिनी आहे असां। डॉक्टर साहिबु, हिकिड़ी ॻाल्हि असांखे जंहिं बि सियासी अॻुवान सां कचेरी थी आहे उन्हनि स्पेसिफिक शहर जे माण्हुनि खे वधीक मुतासिर ॼाणायो आहे। तव्हां जीअं ॻोठनि जी ॻाल्हि कई, तव्हां ॻोठनि में माण्हुनि ताईं पहुतायो, तव्हां छा सम्झो था ॻोठ जा माण्हू मुतासिर घटि थिया आहिनि छा? साईं हक़ीक़त इहा आहे त शहर वारा माण्हू वधीक मुतासिर थिया आहिनि। ठीकु आहे। छाकाणि त ॿार वारनि जो वास्तो जेको आहे अनाज सां आहे, मुंदा जेकी ईंदियूं आहिनि उन में अन्न कंदा आहिनि, अन्न उपाईंदा आहिनि ऐं उतां ई हुननि जो खाधो पीतो थींदो आहे, गुज़र सफ़र उतां ई थींदो आहे। तंहिंजे करे शहरी जेके आहिनि, जेके रोज़ु कमाए रोज़ु खाइनि था पिया, उन्हनि ते वॾो असरु पियो आहे। ॿाहिराड़ियुनि ते जेको आहे सफ़ा न हुजण जे बराबरि असरु थियो आहे। तव्हां डॉक्टर बि आहियो, तव्हां सम्झो था त हिन बीमारी ते असां जेतिरे ताईं SOPs ते अमल नथा कयूं त वधीक कहिड़ा ख़ुदा न ख़्वास्ता असांखे नुक़सान थी सघनि था? एज़ अ डॉक्टर तव्हां थोरो हक़ीक़त आहे जेकॾहिं असां हिन ते जेके डायरेक्शन SOPs आहिनि उन्हनि ते अमल न कंदासीं त नेचुरली ॻाल्हि आहे इहा बीमारी वधंदी। मां त ईअं महसूसु कयां थो त बीमारियूं जेके आहिनि इहा वधी आहे त वॾे पैमाने ते असां वटि किट्स न आहिनि। इहे ज़िले हर डिस्ट्रिक्ट में डिस्ट्रिक्ट वाइज़ किट्स हुजणु घुरिजनि, पर हिन वक़्तु सूरत हाल इहा लॻी पई आहे त डॉक्टरनि खे बि PPE कोन्हे। डॉक्टर रड़ियूं था कनि पिया त असांखे पाण प्रोटेक्शन्स आहिनि, किट्स ॾिनी वञनि। हिन वक़्तु डॉक्टरनि खे बि कोन थियूं ॾिनी वञनि त आवाम जे लाइ छा असरु हूंदो? डॉक्टर साहिबु, असांजे हितां ज़िले जेकबाबा जे मुख्य सियासी अॻुवान सूबाई सलाहकार एजाज़ हुसैन जखराणी पंहिंजे माना हिकिड़े प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई त असांजी जिम्स हॉस्पिटल में इलाही सारियूं टेस्टिंग किट्स मौजूदु आहिनि, आवाम खे घबराइण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां था चओ त जिम्स में अहिड़ी क़िस्म जी किट्स या असां वटि अहिड़ी फैसिलिटीज़ न आहे, इन जी तव्हां थोरो मूंखे तस्दीक कयो। सही हक़ीक़त आहे त हिन वक़्तु मुंहिंजी मालूमात मुताबिक़ जैकबाबाद में जिम्स में कोरोना वायरस जी चेकिंग जे लाइ किट्स कोन्हनि। मुंडो का बि किट? बिल्कुलु का बि किट्स कोन्हे। उन एतिरे क़दुरु जो कल्ह 150 तबलीग जमात जे माण्हुनि जूं ब्लड कढी वई आहे चेकिंग जे लाइ, उहा बि गंबट मोकिली वई आहे। जेकॾहिं हिते सिर्फ़ु हिते ब्लड सैंपल था वरिता वञनि, टेस्ट गिम्स में थिए, गिम्स उते असांजे गंबट में बाक़ाइदे मोकिलियो वियो आहे। तंहिंजे करे हिते त मूंखे नज़र न आई आहे। असां जेतिरी क़दुरु मालूमात कई आहे, पुछा कई आहे। इन सिलसिले में जिम्स जे डायरेक्टर तव्हांखे कोई गिम्स जे डायरेक्टर सां मां राब्तो कयो जी, उन चयो त असां वटि जेको आहे गिम्स में, असां वटि जेको आहे जिम्स में किट्स हिन वक़्तु ताईं कोन्हनि। बाक़ी इहो मसइलो DHO जो आहे, DHO सां राब्तो कयो त वधीक उहो ॿुधाए सघे थो। तव्हां जेको DHO सां अहिड़े क़िस्म जो राब्तो थियो आहे? राब्तो न, DHO फ़ोन ई घटि खणे थो पियो। हिन वक़्तु जॾहिं मामिलो सिहत जो आहे, सिहत खे एॾा वॾा थ्रेट्स आहिनि, DHO तव्हांजो मीडिया जे माण्हुनि खे राब्तो कयो आहे, उन ते बि रिस्पॉन्स कोन्हे। तव्हां हिकिड़ा सियासी अॻुवान बि आहियो, पाण डॉक्टर बि आहियो, तव्हां था चओ त तव्हांजो बि उन सां राब्तो नथो थिए, त आम माण्हू खे छा रिलीफ मिलंदो हिन खां? हक़ीक़त आहे हूअं त DHO लाइक़ु माण्हू आहे, होशियारु माण्हू ज़हीन बि आहे। हिन वक़्तु कारकर्दगी जी ज़रूरत आहे। सूरत हाल इहा लॻी पई आहे त DHO खे
डायरेक्शन मिलियल आहिनि त तव्हां इन सिलसिले में को बि स्टेटमेंट नथा ॾेई सघो। DHO जा बि हथ ॿधल आहिनि। जीअं किट्स शुरूआत में हिते कुझु प्रिवेंटिव किट्स आयूं त उहे असांखे चवां डॉक्टरनि रड़ियूं कयूं, रोज़ानो ते डॉक्टरनि जुलूस कढिया, बाबा असांखे किट्स ॾिनी वञनि, उहा हली वई असांखे चवां ॿियनि अमलदारनि ॾे, ॿियनि असांजे DC साहिबु खणाए हले वियो। तंहिंजे करे जॾहिं वरी किराए थी त सूरत हाल इहा थी त DHO खां जॾहिं पुछा कई त DHO चयो त असांखे का बि ॻाल्हि करण खां स्टेटमेंट वग़ैरह ॾियण खां असांखे असांखे मना कयो वियो आहे। उनजा बि ग़रीब जा हथ ॿधल आहिनि, आख़िर काॾे वञे। डॉक्टर साहब हाणे असुलु अचूं था मेन ॻाल्हि ते, मेन असांजी जेका हिन वक़्तु जेका असांजो परेशानी जो जेको हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे, दुनिया में बीमारी ख़तमु नाहे थी। असांजा माण्हू लॉकडाउन में अची विया, पर असांजे माण्हुनि में हाणे सघ न रही आहे, माण्हुनि जी जेके जमा पूंजी उहा बि ख़तमु थी चुकी आहे। ऐं लॉकडाउन ख़बर नाहे केतिरे ताईं एक्सटेंड थिए, सम्झो था त इहो केतिरे ताईं इहा सूरत हाल रहंदी, ऐं उनजे दौरान जेकॾहिं अञा वधीक असांजा जेके क्राइसिस माण्हुनि में पैदा थींदा त उनखे कहिड़े तरीक़े सां फेस कबो। हक़ीक़त इहा आहे त जेकी रिपोर्टिंग अचे थी पई त रोज़ बरोज़ वायरस पाकिस्तान में जेको वधंदो वञे थो पियो, तंहिंजे करे सूरत हाल इंतिहाई क्रिटिकल आहे। इन लाइ वधि में वधि प्रिवेंशन करणु घुरिजे आवाम खे, ऐं गवर्नमेंट खे बि आवाम खे वधि में वधि रिलीफ ॾियणु घुरिजे। तंहिंजे करे ॿिया कम त कोन था कनि हिन वक़्तु मुकमिल तौर ते। असांखे चवां हुकूमत सिर्फ़ु कोरोना में लॻी पई आहे, तंहिंजे करे तमामु फंड्स जेके बि आहिनि इन ते लॻाए वञनि, आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। ईअं न थिए त अॻे हली आवाम पंहिंजी जान खां तंग थी करे अहिड़ो क़दम न खणे जेको न खणण जहिड़ो हुजे। एज़ अ डॉक्टर तव्हां हिकिड़ो नंढिड़ो मुख़्तसिर पैगाम ॾींदो आवाम खे कोरोना वायरस जे हवाले सां उनजे एहतियात लाइ, त जीअं ॾुखियो वक़्तु आहे ज़रूरु गुज़री वेंदो, पर कुझु अहिड़ा स्टेप्स माण्हू खणनि, अहिड़ो को तव्हांजो नंढिड़ो मैसेज हुजे असांजे प्रोग्राम जे ॾिसण। हक़ीक़त इहा आहे त असां इहो अर्ज़ु कंदासीं ख़ासि करे म्यूनिसिपलिटी खे त सफ़ाई हूअं ई अधु ईमान आहे। सफ़ाई हुजण जे करे बीमारी नथी थियनि पियूं, कोरोना नथो थिए। हिन वक़्तु ॿियो त किरदारु अदा नथा करनि म्यूनिसिपलिटी वारा सफ़ाई ते वधि में ध्यानु ॾियनि। आवाम खे घुरिजे त मेड़नि में मेड़ाकनि में न वञे, घणा माण्हू जिते गॾु थियनि उते न वञे, सोशल डिस्टेंसिंग करे, बाक़ाइदे 20 सेकंड ताईं हैंड वॉशिंग करे, ऐं जेके बि डॉक्टर हिदायतूं ॾियनि था उन्हनि ते अमल कजे त वाहिद ॿियो कोई तरीक़ो न आहे, इहो ई बचाव जो तरीक़ो आहे। वॾी महिरबानी डॉक्टर साहब। थैंक यू। नाज़रीन, इहो हुया डॉक्टर एजे अंसारी साहब, जंहिंसां असां ॾाढी मुफ़ीद जेका आहे गुफ़्तगू कईसीं। डॉक्टर साहब जो आख़िर में हिकिड़ो पैगाम इहो आहे त सोशल डिस्टेंसिंग रखी वञे, सफ़ाई जो वधि में वधि ख़्यालु कयो वञे। हितां जी जेका शहर जी म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे उहा एडिक्सन जा स्प्रे करे सफ़ाई वधि में वधि यकीन बणाए त जीअं असांजा माण्हू हिन बीमारी हिन वायरस खां महफ़ूज़ रही सघनि। नाज़रीन, जेकब न्यूज़ हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। इंशाअल्लाह ईंदड़ ॿिए प्रोग्राम में नए महिमान सां हाज़िर करे असां वरी ॿी कंहिं मौज़ूअ ते कचहरी कंदासीं। फ़िलहालु हिन वक़्त जे लाइ अल्लाह हाफ़िज़।